अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल एडवांस ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। ही जेका वीडियो आई आहे इन अॻे जेको आहे इंसर्ट शेप जो वीडियो जो ॿियो हिसो आहे जंहिंमें तव्हांखे ग्रेडियंट जेका आहे फिल करण जे बारे में ॿुधायो वेंदो। अॻु में असीं जेको सही ॾिसो हिन में असीं शेप एड करणु, हुन में तस्वीर असीं एड करणु, हुन में टेक्सचर एड करणु असीं सिखी आयासीं। हिन में तव्हांखे थोड़ा वधीक ऑप्शंस ॿुधाइबा आहिनि त हिन में जेको सो ग्रेडियंट कीअं फिल कजे। असीं हिन शेप खे डिलीट था करूं, कीबोर्ड मां डिलीट प्रेस करियो, शेप खे सिलेक्ट करे कीबोर्ड मां डिलीट प्रेस करियो। असीं पिक्चर खे बि असांखे चलो ठीक है, ग्रेडियंट में तव्हां ऑप्शन बटे सम्झी वेंदा, उन करे इनखे हिते रहण था ॾियूंसि। हिन में असीं ग्रेडियंट फिल था करूं। दोस्तों ग्रेडियंट फिल करण जे लाइ तव्हां फॉर्मेट में ही असांखे ॾे पियो ड्राइंग टूल, तव्हां वञोसि ड्राइंग में, ड्राइंग फॉर्मेट में वञोसि। ठीक है, फॉर्मेट मां तव्हां हिन मां शेप फिल में तव्हां ग्रेडियंट ते ॾिसो, हीउ ग्रेडियंट असांखे ॾे थो। हिन में असीं मोड ते क्लिक कंदासीं हिते त असीं वधीक ऑप्शन्स में अची ईंदासीं जेके हीउ शो कराए थो। हीउ अॻियां सां अलॻि सां पेन हिकिड़ो खुली वेंदो फॉर्मेट पिक्चर जो। फॉर्मेट पिक्चर में तव्हांखे शेप ऑप्शंस वग़ैरह असांखे ॾे थो। अदरवाइज़ तव्हां हिन ॾिसो शेप जेको स्टाइल जो कोई ग्रुप आहे न, इन ग्रुप जे जेको नंढ बिल्कुलु हिन ते ॾिसो कार्नर ते लिखियो पियो शेप फॉर्मेट, तव्हां क्लिक कंदो तव्हां वरी में साॻी त अची सघो था। जेकॾहिं तव्हां वर्ड आर्ट ते क्लिक कंदो तॾहिं बि तव्हांखे साॻी हिन ऑप्शन में पहुची वेंदा, लेकिन तव्हांखे ऑप्शन हिते चेंज इन करे लॻनि पिया त हिते असांखे ॿ ऑप्शन ॾे पियो वधीक एक्स्ट्रा जेके एडवांस अञा बि। हिकिड़ो आहे टेक्स्ट ऑप्शन में, ॿियो आहे शेप ऑप्शन में। शेप ऑप्शन में तव्हांखे वधीक हिते जेका असांखे ॾे पियो शेप ऑप्शन में, हीउ ॾिसो असांखे ॿुधाए पियो त पिक्चर जेका आहे उनखे एडिट कीअं कजे। छो त हिन में असां पिक्चर एड कई, उन करे असांखे वधीक पिक्चर जे ऑप्शन पे ॾे पियो। जेकॾहिं असां पिक्चर में एड न कंदासीं त पोइ ख़ाली असीं फिल कंदासीं न, पोइ हीउ ऑप्शन न हूंदो। सपोज़ हिते ई असीं जेकॾहिं हिनखे फिल में असीं जस्ट सॉलिड फिल में असीं जेको हिनखे खणूं था न, त हाणे पिक्चर जो ऑप्शन असांखे न पियो ॾे। ठीक आहे, ऐं उनखे अलावा हीउ जेको ऑप्शन असांखे ॾे पियो इन जो साइज़ प्रॉपर्टीज़ वग़ैरह जो उहा ऑप्शन्स ॾे पियो। हिते जेको हिन जा शेप जेका असीं मुख़्तलिफ़ जेके आहिनि इफेक्ट्स आहिनि उहे असीं कस्टमाइज़ करे सघूं था। हिते असीं हिनखे फिल जा तव्हांखे फिल में तव्हांखे ॿुधायो ग्रेडियंट वग़ैरह असीं फिल करणु ॿुधाईंदासीं। फिल में असांखे हीउ ॾिसो मल्टीपल जेके आहिनि से असांखे चॉइसिस ॾे थो। इन मल्टीपल चॉइसिस में जेकॾहिं नो फिल कंदासीं त हीउ ॾिसो असांजो शेप बिल्कुलु फिल कुझु कोन्हे, ख़ाली हिन में जस्ट आउटलाइन आहे। सॉलिड जेके फिल कंदासीं त पोइ सॉलिड कलर जेको हूंदो आहे, यानी हिकिड़ो जस्ट हिकिड़ो कलर ई बसि उन में फिल करे सघूं था। ऐं इन कलर खे तव्हां शेप में को खणी सघूं था। उनखे अलावा लिखो पियो ग्रेडियंट फिल, हिते अचूं था ग्रेडियंट फिल में। ग्रेडियंट फिल में असांखे काफ़ी सारा वधीक ऑप्शन ॾे थो। हीउ जेको मूं अॻु में ग्रेडियंट हिकिड़ी ठाहे रखी, उन करे हिनखे असीं रिमूव था करूंसि। ऐं जेके हिन जी पंहिंजी प्रीसेट, चलो प्रीसेट में पहिरीं असीं खणूं था। ॾिसो लिखियो पियो ग्रेडियंट ऐं प्रीसेट ग्रेडियंट्स। प्रीसेट ग्रेडियंट्स में तव्हां कुझु बि हिन में पंहिंजे ग्रेडियंट खणी सघो था। अदरवाइज़ असीं कंहिं ग्रेडियंट खे असीं कस्टमाइज़ बि करे सघूं था। ग्रेडियंट में हिते जेको सो हेठि जेको डायरेक्शन्स हूंदा आहिनि, हिते जेको सो टाइप्स हूंदो आहे। पहिरीं असीं जा जेके नोट्स आहिनि इन्हनि खे तव्हांखे ॿुधायूंसि। हाणे हीअ जेके नोट्स आहिनि कंहिं हिकिड़े खे सिलेक्ट करे तव्हां रिमूव करे सघो था। सपोज़ हीअ ॿ आहिनि। ठीक आहे, हाणे ॿिन्ही जा असीं कलर चेंज करण जे लाइ असीं हाणे हिनखे जेको हिन पासे जो कलर असीं हिनखे ब्लैक रखूंसि था, ऐं हेॾां जो कलर असीं ग्रीन रखूं था सपोज़। ठीक आहे दोस्तों, त हाणे ॾिसो हाणे हिनखे मूव कंदासीं न त असांजे ॾिसो हीउ कलर ॾिसो कीअं थिए पियो। असीं हिन चेंज था करूंसि। फस्ट जेको असीं अचूं था शुरू खां स्टार्ट कयूं था, हीउ लिनियर में अचूंसि था। ऐं जो कलर जेको ग्रीन आहे न, थोरो ग्रीन खे रेड में करूं त जीअं असांखे वाज़े सां नज़र अचे। हाणे हीउ ॾिसो हिन में जेको न लीनियर आहे, लीनियर मां पोइ डायरेक्शन्स आहे, एंगल बि आहे। त असीं एंगल खे असीं फ़िलहालु क्लियर करूं था। असीं एंगल 0 करूं था त जीअं ॾिसो हिकिड़ी साइड ते, कहिड़ी साइड ते, लेफ्ट साइड ते बिल्कुलु 0 ते अची वई। हाणे हिन जो असीं हितां असांखे मुख़्तलिफ़ जेके आहिनि डायरेक्शन्स ॾे पियो। तव्हांखे हिते लीनियर डाउन ते करणु चाहियो था, पाण एंगल असांखे सेट करे ॾींदव। तव्हां जेका सो तव्हां राइट साइड ते, लेफ्ट ते, या तव्हां ॾिसो हिनखे ग्रेडियंट तव्हां 250 एंगल ते आहे। जेकॾहिं असीं हिनखे 90 ते रखंदासीं, 90 डिग्री ते, त हीउ ॾिसो मथे हेठि असीं ॾेई सघूं था ग्रेडियंट में। ग्रेडियंट इफेक्ट ॾिसो जेकॾहिं हिक खां वधीक जेके आहिनि सभु हूंदा आहिनि ऑप्शन या कुझु बि, हुन में ग्रेडियंट वधीक ख़ूबसूरत लॻे थी। हिन में जेकॾहिं टेक्स्ट तव्हां एड कंदो न, राइट क्लिक करे एडिट टेक्स्ट, हीअ एडिट टेक्स्ट, ऐं हिते असीं लिखंदासीं राउंड रेक्टेंगल। टेक्स्ट खे सिलेक्ट करे हिन जो फॉन्ट वग़ैरह असीं वधाईंदासीं। होम में वञी असीं फॉन्ट जेको सो मैनुअली वधायूंसि था, सेंट्रलाइज़ कयूं था। त ॾिसो ग्रेडियंट में दोस्तों हीउ वधीक ख़ूबसूरत लॻे पियो ऑब्जेक्ट असांखे। अच्छा, ग्रेडियंट हिन खां वधीक बि असांखे ऑप्शन्स ॾे थी, अञा बि जेके आहिनि तमामु घणा ॾे थी असांखे ऑप्शन्स। हाणे हिन में तव्हांखे जेको सो लीनियर ऑप्शन जेको सो करे आयासीं ग्रेडियंट में। हाणे हेठि जेको हिन शेप में असीं ॿी ग्रेड अप्लाई करूं था। हिन में ऑलरेडी छा टेक्सचर फिल थियल आहे, असीं ग्रेडियंट ते वञूं था। ग्रेडियंट मां असीं हिनखे लीनियर खे चेंज करूं था रेडियल में। तो ॾिसो रेडियल ॾिसो ग्रेडियंट दोस्तों
रेडियल ग्रेडियंट तव्हांखे वधीक उनमें क्लियर थी वेंदी रेक्टेंगल में, बट हिन में कोशिशि करूं था क्लियर करण जी। तो ही ॾिसो हिकिड़ी रेडियल ग्रेडियंट आहे। फ़िलहाल चलो ठीक है, हिन शेप खे असीं चेंज था करियूंसि फॉर्मेट में एडिट शेप में असीं हिनखे रेक्टेंगल में शेयर करूं था। हाँ रेक्टेंगल में न असांखे जेको ही रेडियल ग्रेडियंट आहे न, इहा असांखे वधीक क्लियर थींदी आहे। ॾिसो ही रेडियल ग्रेडियंट आहे। रेडियल ग्रेडियंट में असांखे डायरेक्शन्स असांखे ही ॾिसो ही मुख़्तलिफ़ ॾिए थो। ही आहे हिकिड़ी रेडियल ग्रेडियंट आहे। तो रेडियल ग्रेडियंट खां पोइ अञा वधीक असांखे हिकिड़ी हार्ट खे असीं फ़िलहाल डिलीट था करूं कीबोर्ड मां डिलीट प्रेस करे। अच्छा हिन खे असीं कॉपी था करूंसि, होम मां कॉपी ऐं वरी पेस्ट। हाणे असीं ग्रेडियंट रेडियल खे असीं चेंज कंदासीं रेक्टेंगल में। तो रेक्टेंगल जो ॾिसोसि हिन में रेक्टेंगल में बि असांखे वधीक जेके ऑप्शन्स ॾिए पियो। ॾिसोसि कहिड़े करण त तव्हां जेको रेक्टेंगल खे खणणु चाहियो था। ही ॾिसोसि ही असांजी कहिड़ी ग्रेडियंट आहे, रेक्टेंगल जेको असां शेप में ग्रेडियंट असांखे ॾिनी आहे। अचूं था ग्रेडियंट जे वधीक ऑप्शन्स में। हिन वधीक ऑप्शन में अचूं था असीं ग्रेडियंट खे पहिरीं ॻाल्हि कस्टमाइज़ करूं था। दोस्तों हाणे ही कस्टमाइज़ करूं था ग्रेडियंट खे असीं हिते डस्ट जैसे खाली जगह ते क्लिक कंदो तव्हां ॿियो जेको सो को माने में कलर फिल करण जे लाइ तव्हांखे ॿी एंकर पॉइंट आहे उहा मिली वेंदी। ऐं तव्हां हाणे कलर हिन मां चूज़ करियो। असीं सपोज़ करूं था ग्रीन कलर चूज़ कयूं था। हाणे ॾिसो हिन पासे ॾिसो रेडियल ग्रेडियंट खे ॾिसोसि असांजी थिए पई। रेडियल ग्रेडियंट ॾिसोसि हिन खे जेका सपोज़ असीं हिन में असीं कस्टमाइज़ करियो था ग्रेडियंट खे। हिन में ब्लैक खे आणियूं था, हिते बि असीं ब्लैक खे आणियूंसि था, विच में असीं ॿियो कलर असीं आणियूंसि था। सपोज़ असांखे रेड कलर असीं आणियूं था। अञा तव्हां ॿियो कलर चूज़ करे सघो था। जेतिरा कलर मल्टी कलर तव्हां चाहियो हिन में आणे सघो था। त तव्हांखे ॾिसो वधीक अञा ख़ूबसूरत ग्रेडियंट तव्हां ठाहे सघो था। अञा जेके चेंज कयूं था विच में असीं जेको वाइट कलर आणूं था। जस्ट क्लिक करियोसि, क्लिक करे वाइट खे सिलेक्ट करियोसि। ॾिसो तव्हां पंहिंजी कस्टम का बि ग्रेडियंट ठाहे हिन में अप्लाई करे सघो था। वधीक तव्हांखे ख़ूबसूरत इफेक्ट तव्हां हिनखे आणे सघो था। इनके अलावा दोस्तों कुझु असांखे जेको हेठि अञा वधीक जेके हिन ऑप्शन्स ॾिए थो ग्रेडियंट जा। असां कंहिं नोड ते जेको न असां सिलेक्ट करे उन नोड जेको असां हुनखे तव्हां मैन्युअली हुनजे हेठि अञा बि ॾिसो कस्टमाइज़ करे सघो था। क्लिक कयोसीं असां ब्लैक नोड ते, ब्लैक नोड जेको विच में असां शो करे पियो इन ब्लैक नोड ते असां क्लिक कयोसीं। हाणे हिन में ॾिसो हिते पोजीशन ते वेंदो न 0 ते आहे। 0 ते हिन पोजीशन ॾिसो वधाए पियो। हिते ॾिसो विच में तव्हांखे बिल्कुलु ब्लैक कलर ॾिसोसि ऐं हिन पासे ॾिसोसि हीउ जेको आहे वधे पियो। इहा आहे असांजी पोजीशन। असीं हितां सेट करे सघूं था। हिते 0 ते सेट थियल आहे न, तव्हां हिते पंहिंजी मर्ज़ी सां कंहिं बि जेको आहे सेट करे सघो था। उनके अलावा हिन ट्रांसपेरेंसी आहे। हाणे हिन ब्लैक कलर आहिनि हिनखे असीं ट्रांसपेरेंट करूं था। ट्रांसपेरेंट में ॾिसो असीं जेकॾहिं ट्रांस करणु चाहियूं था। सपोज़ हाणे हिनखे ट्रांसपेरेंट जो मतिलबु ॾिसो बैक जेको न हिकु कलर थोरो धुंधलो थी वेंदो। ठीकु आहे, जेकॾहिं हिनखे आणियोसि था ऐं ट्रांसपेरेंट खे अञा वधायूंसि था। ब्लैक कलर ॾिसो बिल्कुलु धुंधलो थी वियो। हिन में हेठि जेको बि हेठि कलर हूंदो न ॾिसो उहो वाज़े थी वेंदो। हेठि जेको बि लिखियलु हूंदो न टेक्स्ट में ॾिसो ट्रांसपेरेंट थी वियो। जेकॾहिं तव्हां ॿिए कंहिंखे ब्लैक खे असां ट्रांसपेरेंट करे छॾियोसीं, असीं पंहिंजो वाइट खे ट्रांसपेरेंट कयूं था। सपोज़ वाइट क्लिक नोड ते क्लिक करोसि वाइट ते ऐं हितां ॾिसो ट्रांसपेरेंसी आहे न, उन ट्रांसपेरेंसी तव्हां कंदा न क्लिक। हाणे असांजो वाइट कलर ॾिसो इहो ट्रांसपेरेंट आहे। हिते ॾिसोसि तव्हांखे जेको अचे थो टेक्स्ट नज़र अचे पियो। ट्रांसपेरेंट जो मतिलबु इहो त अॻियां जेको कलर आहे न उहो थोरो धुंधलो थी वेंदो हलियो। ऐं हीअ ॾिसो असां कंहिं बि कलर खे कंहिं बि नोड ते तव्हां सिलेक्ट करे हुनखे ट्रांसपेरेंट करे सघो था। सपोज़ हाणे हिन ब्लैक जेको ॿाहिरियों जेको आहे न हुन नोड ते असीं क्लिक कयोसीं हिन हिकु एंकर पॉइंट ते असीं हिनखे ट्रांसपेरेंट करूं था। हाणे ॾिसोसि हीउ ॿाहिरियों असांजो ट्रांसपेरेंट थी वियो। फुल ट्रांसपेरेंट बिल्कुलु असीं करे सघूं था। ठीकु आहे, ॾिसो फुल ट्रांसपेरेंट थी वियो। ॿाहिरियों जेको ब्लैक कलर आहे न फुल ट्रांसपेरेंट थी वियो। इन खां अलावा असांखे ब्राइटनेस जो बि ऑप्शन्स ॾिए थो। सपोज़ हाणे जेको रेड कलर आहे हिनखे असीं ब्राइटनेस हिनजी वधाए घटाए सघूं था। ॾिसोसि हिनजी ब्राइटनेस वधाएसींसि, हीअ तव्हां हिनखे 0 ते रखूं था। वरी बि ब्राइटनेस घटाए वधाए सघो था। दोस्तों हाणे वीडियो जेको आहे हुनजी लेंथ काफ़ी वॾी थी वेली ऐं हींअर जेको फिल में जेका ग्रेडियंट जेके बि ऑप्शन्स हुआ तव्हांखे मूं क्लियर करे छॾिया। हाणे जेको जेका ॿाहिरि जेका आउटलाइन आहे असां उनखे साॻी सेम इफेक्ट्स खे अप्लाई करे सघूं था जेके असीं नेक्स्ट वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं।